इस्लामाबाद हाईकोर्ट के जस्टिस शौकत अज़ीज़ सिद्दीकी सोशल मीडिया ते गुस्ताखाना मवाद के हवाले से दाखिल केस की ॿुधणी कई। वफ़ाक़ी तहक़ीक़ाती इदारे FIA पारां सोशल मीडिया ते गुस्ताखाना मवाद की तहक़ीक़ात में थियल अॻु भराई बाबत पंहिंजी रिपोर्ट इस्लामाबाद हाई कोर्ट में जमा कराई वई। ॿुधणी दौरान जस्टिस शौकत अज़ीज़ दरख़्वास्त के उकलाइण जो इशारो ॾींदे चयो त मामले ते कानून मूजिब कार्रवाई जारी रहंदी जॾहिं त जांच में अदालत पारां का बि मुदाख़लत न कई वेंदी। जस्टिस शौकत अज़ीज़ मूजिब अदालत अॼु उन केस ते मुख़्तसिर फ़ैसिलो जारी करे रही आहे जॾहिं त तफ़सीली फ़ैसिलो बाद में जारी कयो वेंदो। पंहिंजे रिमार्क्स में जस्टिस शौकत अज़ीज़ सिद्दीकी जो चवणु हो त उहो दरवाज़ो बंदि थियणु घुरिजे त जीअं माण्हू तौहीन रिसालत कानून जो ग़लति फ़ाइदो न खणी सघनि। तारिक असद एडवोकेट अदालत खे ॿुधायो त रुॻो तकरारी सिफ़नि खे ब्लॉक करणु मसइले जो हल न आहे। जस्टिस सिद्दीकी खांसि पुछियो त फ़र्ज़ु कयो त गुस्ताखी कंदड़ ब्लॉगर्स परॾेह वञी चुका हुजनि त उन्हनि खे कहिड़ीअ रीति वापसि आंदो वेंदो, जंहिं ते FIA जे डायरेक्टर मज़हर काका खिल जो चवणु हो त जॾहिं असां रहमान भोला खे पाकिस्तान आणे सघूं था त उन्हनि खे बि आणे सघिजे थो, पर उन लाइ जवाबदारनि खे नामज़द करणु ज़रूरी आहे। हुन वधीक चयो त रेड वारंट जारी करे उन्हनि माण्हुनि खे तरीक़ेकार मूजिबि वापसि आंदो वेंदो। अटॉर्नी जनरल अदालत खे ॿुधायो त इन मामले ते गुज़िरियल ॾींहुं वज़ीर आज़म खे हिकु नोट पिणु मोकिलियो वियो आहे।